अॼु असां जंहिं धाड़ेल जे बारे में ॻाल्हि करे रहिया आहियूं, शायदि घणनि सिंधियुनि उन जे बारे में नाहे ॿुधो। फैज़ महमद उर्फ़ फैज़ू धाड़ेल। फैज़ महमद उर्फ़ फैज़ूअ जो धाड़ेल राज तमामु थोरो टाइम हलियो, पर उन जो जेको बि वक़्तु गुज़रियो उहो सिर्फ़ु विढ़ंदे ई गुज़रियो। फैज़ूअ सां थियल नाजाइज़नि जे करे उहो धाड़ेल थियो। चवंदा आहिनि त कंहिं वॾेरे फैज़ूअ जी घरवारीअ में हथ विधा हुआ ऐं पंहिंजी घरवारीअ जी इज़त बचाईंदे हुन उन महल ई हुन वॾेरे खे मारे छॾियो हो। चवंदा आहिनि उन बाद वॾेरे जे पुटनि फैज़ूअ जी घरवारी खे क़त्ल कयो हो ऐं फैज़ूअ जे भाउ खे बि क़त्ल कयो हो। फैज़ू कंहिं तरीक़े सां उतां ज़िंदह बची निकिरण में कामयाबु थियो ऐं वञी कचो वसायाईं। उन्हीअ खां पोइ हू हिकु धाड़ेल टोले सां वञी मिलियो, जंहिंखां बाद उहो उन टोले जो सरदार बणिजी वियो। सरदार बणजण खां पोइ हुन पहिरियों कमु पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे भाउ जो पलांद वरिताईं। चवंदा आहिनि जंहिंमें वॾेरनि जा 12 भाती हुन मारिया हुआ ऐं उन्हनि माण्हुनि खे बि क़त्ल कयाईं जेके हुनजे भाउ ऐं हुनजी घरवारीअ जे क़त्ल में शामिल हुआ। फैज़ूअ खे कंहिं पुलिस वारे या फ़ौज न मारियो हुयो। फैज़ूअ खे पंहिंजे ई साथी सरदार थियण जी लालच में मारियो हो। फैज़ूअ जो धाड़ेल वारो वक़्तु तमामु थोरो हलियो, पर हुन बि कॾहिं कंहिं ग़रीब या मिसकीन सां बेवाजिबी न कई। उम्मीद आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।